रुखनि तरफ़ वञी रही आहे। असां इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। बेतमादी रिथ अपोज़िशन खां पारां आणण खां पोइ वज़ीर आज़म इमरान ख़ान सिंध पहुतो आहे। कराची राजधानी शहर में MQM सां मुलाक़ात कई आहे। गवर्नर हाउस में ख़िताब कयो आहे। इंतिहाई ख़िताब जेको आहे उहो इंतिहाई अहम उन में ॻाल्हियूं आहिनि। उन जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदुमि जेके मुख्य उन जा लफ़्ज़ आहिनि वज़ीर आज़म जा। त मुंहिंजो सभ खां पहिरियों टारगेट आसिफ़ अली ज़रदारी हूंदो। आसिफ़ ज़रदारी घणे देरि खां बंदूक जे निशाने ते हो ऐं संदसि चवणु आहे त मक़सूद पटेवाले वारिया तुंहिंजो वक़्तु बची वियो आहे। मिस्टर डीज़ल तूं बि तयारु थी वञ, तुंहिंजो वारो बचण वारो आहे। फज़लू भले नेब में 2000 माण्हू वठी अचु, ऐं 1 लख वठी ईंदुसि। हिन क़िस्म जा वज़ीर आज़म पारां लफ़्ज़ ॻाल्हाए विया आहिनि। जॾहिं त संदसि चवणु आहे त सिंध जो जेको माण्हू आहे उहो भोॻे रहियो आहे 14 सालनि खां, उनखे बि असां आज़ादी ॾियारींदासीं। सिंध में हाणे दौरा कया वेंदा। इंतिहाई अहम उनजो ख़िताबु आहे। अपोज़िशन जे अॻुवाननि खे टारगेट कयो आहे। मौलाना फज़लुर रहमान खे, शहबाज़ शरीफ़ खे, आसिफ़ ज़रदारी खे। संदसि चवणु त आहे त मूंखे ज़ंजीर ॿधल हुआ, हाणे उहे ज़ंजीर आज़ादु थी चुका। असां हिन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त बेतमादी रिथ आणण खां पोइ अपोज़िशन पारां कहिड़ियूं हिकमत अमली जोड़ियूं पियूं वञनि। काफ़ लीग सां मुलाक़ातूं आहिनि। मौलाना फज़लुर रहमान वटि पाण चौधरी शुजात हली पहुतो आहे। उते वञी शहबाज़ शरीफ़ जी अमीर जमायत इस्लामी सां मुलाक़ात आहे। वज़ीर आज़म MQM वटि पहुतो आहे जॾहिं त 3.5 साल गुज़री चुका हुआ। MQM वटि पहिरियों दफ़ो उहो पहुतो। इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुल्क जा सियासी जेके रस्ता आहिनि उहो रुख कहिड़े पासे पियो वञे। बेतमादी रिथ कामयाबु वेंदी, वज़ीर आज़म दौरा करे रहियो आहे, नाकाम वेंदी, छा थींदो? इन अहम इशूअ ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ख़ुर्शीद अब्बासी साहिबु, जॾहिं त असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहिनि। असांखे जॉइन कयो आहे इमदाद सूमरो, सीनियर सहाफ़ी आहिनि असांजा। वेलकम थो चइजे ख़ुर्शीद साहिबु ऐं इमदाद साहिबु तव्हांखे। ख़ुर्शीद साहिबु, ॻाल्हि ॿोल जी शुरूआति तव्हां खां कजे। वज़ीर आज़म साहिबु MQM ऑफिस पहुतो, MQM वटि त का ॻाल्हि ॿोल हुन न कई, गवर्नर हाउस पहुतो आहे। चई त मुंहिंजा ज़ंजीर जेके आहिनि हाणे उहे ज़ंजीर विधल हुआ, हाणे आज़ादु थी विया। कंहिं ज़ंजीर विधा हुआ? हिन जेकी तकीर कई आहे इन ते तव्हां छा इनखे कीअं था चओ? तव्हांजो छा सम्झा थो त इहा जेका तकीर वज़ीर आज़म खे इहे जुमिला न चवणु खपनि हा। ॾिसो हीअ जमहूरियत आहे। तव्हां जेकर जमहूरी सोच रखो था त तव्हांखे जमहूरी अंदाज़ सां ई जेको आहे सो ॻाल्हाइणो पवंदो। प्राइम मिनिस्टर जी हिकिड़ी वॾी ज़िमेदारी, वॾी पोस्ट आहे, हिकिड़ो वॾो मरतबो आहे। उहो हिकिड़ो क़ौम जो सरबराह आहे, हुनखे उन अंदाज़ सां ॻाल्हाइणु खपे। हीअ जेको बराह रास्त धमकियूं, मां 3-4 ॾींहंनि खां धमकियूं अचनि पियूं, बयाननि में अचनि पिया त भई इधर या उधर। बल्कि शेख रशीद चयो त वज़ीर आज़म ॿिन्ही सूरत में ख़तरनाक, पाण बि अची चुको आहे। पर शेख रशीद चयो त जेकॾहिं हारायो तॾहिं हिन जे गले पइजी वेंदो ऐं जे खटे वियो तॾहिं ॿिन्ही सूरतुनि में जेको आहे ख़तरनाक आहे। हा, इन क़िस्म जूं शयूं जेके आहिनि सो जमहूरियत में न हलंदियूं आहिनि। जमहूरियत जे लाइ तव्हांखे ज़हन बि जमहूरी रखिणो पवंदो, सोच बि जमहूरी रखणी पवंदी। ठीकु आहे, प्राइम मिनिस्टर अदम जी तहरीकूं ईंदियूं रहंदियूं, आई आहे, तव्हां उनखे उन जमहूरी अंदाज़ सां उनखे डील कयो। हाणे हीअ जेके जुमिला आहिनि, यानी मौलाना फज़लुर रहमान खे फज़लू चवणु या मुंहिंजे यानी बंदूक जो रुख जेके आहिनि हाणे ज़रदारी तरफ़ां आहिनि, इन सां त हिनखे शायदि सियासी माण्हू हुअण जे बावजूदि लॻे कोन थो कोई सियासी अंदाज़ जो आहे। इन सां वधीक हमदर्दियूं मिलंदियूं, ज़रदारी खे हमदर्दियूं मिलंदियूं ऐं जेको आहे सो फज़लुर रहमान खे हमदर्दियूं मिलंदियूं, नून खे हमदर्दियूं मिलंदियूं। तव्हांखे जेको आहे सियासत मां सां न करणु खपे। सियासत में इन शइ जी गुंजाइश ई कान्हे। तंहिं करे अदम तहरीक खे जमहूरी हिसो सम्झणु खपे। ऐं जमहूरी अंदाज़ सां जेकॾहिं इहो थींदो आहे हिकिड़ो थी ऐं तव्हां खटियो वापसि पंहिंजो कमु कयो, ऐं जे तव्हां हाराए था वञो त तव्हां हुनखे एक्सेप्ट कयो, ख़तमु। इहो थींदो आहे जमहूरी अंदाज़ में, इहे शयूं थींदियूं आहिनि। पर हीअ जेको लॻो लहजो माज़ी में बि अदम एतमाद जूं तहरीकूं आयूं, पर उन साबिक़ा मिनिस्टर वज़ीर आज़म जा इहे लफ़्ज़ लहजा कोन हुया। हुन पंहिंजे तरीक़े सां जेको आहे सो इहो डील कयो ऐं सियासी माण्हुनि सां राब्ता बि कया ऐं उहे अदम एतमाद जूं तहरीकूं नाकाम बनायूं। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे पको यकीन आहे, जीअं तव्हां चओ तव्हांजी तयारियूं पूरियूं मुकमल आहिनि ऐं अदम एतमाद जी तहरीक नाकाम वेंदी, त पोइ एॾे मुश्तिल थियण जो जी ज़रूरत कहिड़ी आहे? पोइ एॾी धमकियुनि वारो अंदाज़ छो? इनजा असरात जेके आहिनि तमामु पाकिस्तानी सियासत ते ख़राबु पवंदा। मुल्क जी पहिरियों हालतूं ख़राबु आहिनि। पहिरियों ई दहशतगर्दी ते तव्हां क़ाबू न पाए सघिया हो। तव्हांजा ताज़ा ताज़ा वाक़िया पिया थियनि उहे। महांगाई उरूज ते पइजी वई आहे, माण्हू परेशान आहिनि। ऐं इन हालतुनि में जॾहिं हिज़्ब इख़्तिलाफ़ जो ऐं या हिज़्ब इक़्तिदार में जेको फॾो थिए थो या इन खे शयूं इंतकामी शयूं साम्हूं अचनि थियूं, त पोइ अंजाम छा थींदो उन तो? तंहिं करे मां सम्झां थो त प्राइम मिनिस्टर खे जेको आहे सो जीअं अॼु पंहिंजे इतिहादनि सां मिलियो, उनखे कन्विंस करणु खपे, पंहिंजे इतिहादनि खे क़ाबू रखे। जेकॾहिं इतिहादी नाराज़ थी था वञनि त पोइ प्राइम मिनिस्टर या मौजूदा गवर्नमेंट जेको जमहूरी अंदाज़ आहे उहो किथे हूंदो? तंहिंजे करे
तमामु ज़रूरी आहे त प्राइम मिनिस्टर जेको आहे सो पंहिंजो पाण खे बचाए अदमदारी तरीक़े नाकाम बनाए। सुठी ॻाल्हि आहे या उन माण्हू सां राब्ता करे। इहो जेको लॿो लहजो आहे इहो ॾाढो ख़तरनाक आहे। इन सां जेके नतीजा तमामु बुरा निकिरंदा। बिल्कुलु ख़ुशि साहब, बेतमादी रिथ ते पाण इन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल कयूं था। इमदाद साहब, वज़ीर आज़म जो अॼोको MQM जो दौरो काफ़ी टाइम खां पहिरियों भेरो उहो MQM ऑफिस पहुचे थो, उते ॻाल्हि ॿोल थिए थी। MQM अॻुवाणा चवनि था त बेतमादी रिथ ते हिकु लफ़्ज़ बि ॻाल्हि ॿोल न थी आहे। वज़ीर आज़म जे MQM वटि पहुचण वारे इन दौरे खे कीअं था ॾिसो? अॼोकी ही जेकी तक़ीर थी आहे उन ते कीअं छा था ॾिसो तव्हां उनखे? सलम साईं, ॾिसो MQM जो सदाईं जेको किरदारु रहियो आहे उहो कूड़, ठगी ऐं मौक़े परस्ती वारो रहियो आहे। इहो कीअं थी सघे थो त अदम एतमाद जी रिथा जे मौक़े ते वज़ीर आज़म कराची जो दौरो करे हिननि सां मिले ऐं अदम एतमाद ते का बि ॻाल्हि ॿोल न थी हुजे। MQM जा साम्हूं हिकिड़ा लफ़्ज़ हिकिड़ा ॿिया हूंदा आहिनि, मौक़िफ़ ॿियो हूंदो आहे, अंदरूनी मौक़िफ़ ॿियो हूंदो आहे। असांखे ज़रिया इहो ॿुधाइनि था त MQM वज़ीर आज़म सां मुलाक़ात में पंहिंजा इलाही मफ़ाद, पंहिंजा इलाही मुतालबा साम्हूं रखिया आहिनि। हाणे ॾिसजे त हुन मां केतिरा मुतालबा मंज़ूर थियनि था या केतिरा मुतालबा मंज़ूर नथा थियनि। ॿियो अॼु जो जेको वज़ीर आज़म जो दौरो आहे या गवर्नर हाउस में जेका हुनजो ख़िताब आहे, मां ख़ुर्शीद अब्बासी साहब जी ॻाल्हि सां इंतिहाई एहतराम सां त अहिड़े क़िस्म जो लॻो लहजो त ॿिन्ही तरफ़नि खां इस्तेमालु पियो थिए। तव्हां बिलावल जी ॿोली ॿुधो, तव्हां फज़लुर रहमान जी ॿोली ॿुधो, शहबाज शरीफ़ जी ॿोली ॿुधो, उहे त इमरान ख़ान खे यहूदी एजेंट अलाए छा छा चवनि था, त जवाब में अहिड़ियूं ॻाल्हियूं थियनि थियूं। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे त जमहूरियत में इहो लॿो लहजो रुॻो इमरान ख़ान खे न पर मुख़ालिफ़ धुर जे अॻुवाणनि खे बि अख़्तियार न करणु घुरिजे। ॿिन्ही तरफ़नि खां हिन मामले जी पासदारी थियणु घुरिजे। बाक़ी इमरान ख़ान जेको चयो आहे त सिंध खे आसिफ़ ज़रदारी खां आज़ादु करण जी ज़रूरत आहे, त इन ते त मां ज़ाती तौर ते मुतफ़िक़ आहियां। सिंध में गुज़िरियल 13-14 सालनि खां वठी जेको पीपल्स पार्टी जे नाले में जेको ज़रदारी लीग जो जेको कब्ज़ो ऐं हमिलो जारी आहे, जंहिंमें कंहिंजी जान माल इज़त कंहिंजी बि महफ़ूज़ न आहे। तव्हां ॾिठो त ज़ुल्फ़कार मिर्ज़ा खां वठी ही शुरू थिया, शर्जील मेमण, सतार बचाणी ऐं उहो मीरपुर ख़ासि वारो जेको फूड जो मिनिस्टर हूंदो हो, हरीराम किशोरी लाल, उन्हनि जी प्रॉपर्टीज़ ते कब्ज़ा करण खां पोइ हाणे अची जेको संदन वेझो हिकिड़ो दोस्त हूंदो माज़ीअ जो, मुस्तफ़ा मेमण, उनजी प्रॉपर्टीज़ ते बि कराची में कब्ज़ो थी वियो आहे। त हिते त सिंध में न पीपल्स पार्टी जी सरकार न छॾी आहे का ज़रायत छॾी आहे। ज़रई जेके बि ज़िलनि में सुठियूं ज़मीनूं आहिनि उते हिननि 2 लख खां वधीक एकड़नि ते हिननि कब्ज़ो करे छॾियो आहे। ताज़ो 800 एकड़ ज़मीन ते कब्ज़े करण जे दौरान 6 भंड बिरादरीअ जा मासूम माण्हू हिननि क़तल करे छॾिया। 2 लख एकड़ ज़मीन ज़रदारी फैमिलीअ जी आहे। उन खां पोइ बि हिननि जो पेट भरजण लाइ तयारु कोन्हे को। जंहिं वटि को सुठो इंडस्ट्रियल यूनिट आहे उन ते बि ही कब्ज़ो करे था वञनि। तव्हां दीवान जो जेको इंडस्ट्रियल यूनिट आहे सिजावल वारो, उन खां वठी करे जेके बि शुगर मिलूं आहिनि उन्हनि खे ॾिसो। माना कंहिं बि माण्हू जी इज़त, जान, माल, कारोबार हिते हिन में हिते महफ़ूज़ न आहे। सिंध हुकूमत जा हिकिड़ा त बज़ाहिर पीपल्स पार्टी जा आहिनि, वज़ीर आला बि आहे, वज़ीर बि आहिनि, IG बि आहे, उहे बि आहिनि, पर असुलु सिस्टम हलाइण वारा ॿिया आहिनि। असुलु सिंध जो वज़ीर आला त AG मजीद आहे, अनवर मजीद आहे, जेके इहो सॼो सिस्टम पिया हलाइनि। हर ज़िले में उन्हनि जो माण्हू वेठो आहे त पीपल्स पार्टीअ खे जमहूरियत जो भाषण ॾियणु ऐं मुल्क खे इमरान ख़ान खां निजात ॾियणु ऐं मुल्क में हिकिड़ियूं सुठियूं रवायतूं क़ाइमु करण जा ऐलान ऐं दावाऊं करण खां पहिरीं इहो ॾिसणु घुरिजे त जंहिं सूबे ते गुज़िरियल 13-14 सालनि खां वठी हुनजी हुकूमत आहे उन सूबे जो उन्हनि हशर छा कयो आहे। तव्हां सेवण जेको वज़ीर आला जो शहर आहे उनजो हशर वञी ॾिसो, तव्हां लाड़काणे जो हशर ॾिसो, तव्हां नवाब शाह जो ॾिसो, या पूरे सिंध जो ॾिसो, या पूरे सिंध जो को बि सेक्टर बड़ा बहितर न आहे। गंदे पाणी जो नेकाल हुजे, साफ़ पाणी जी फराहमी हुजे, सिहत हुजे, उन खां अलावा तालीम हुजे, हर सेक्टर तबाह लॻो पिया। ऐं हेॾी नैब, FIA ऐं एंटी करप्शन जी कार्रवाइयुनि जे बावजूदि रोज़ ब रोज़ जेके करप्शन जा हिकिड़ा वॾा दास्तान आहिनि। तव्हां मां ऐं अब्बासी साहब अॼु असां पंहिंजे के जाइज़ कम जे लाइ असां जेकॾहिं निकिरूं त सवाइ माना रिश्वत ॾियण जे असांजो माना को बि कमु न थींदो। मौजूदा वज़ीर आला जंहिं वटि वज़ारत दाख़िला खां वठी करे फिनांस मिनिस्ट्री जी बि फिनांस डिपार्टमेंट जी बि चार्ज आहे, त उते बि नवां हिकिड़ा रस्ता ऐं नवां हिकिड़ा दग पैदा कया विया आहिनि। रिश्वत वठण जा, करप्शन करण जा हिकिड़ा नवां रस्ता माना पैदा कया विया आहिनि। त पीपल्स पार्टी खे जमहूरियत जो भाषण ॾियण खां पहिरीं पंहिंजे गिरेबान में ॾिसणु घुरिजे। हिकिड़ो इहो पासो पीपल्स पार्टीअ जो, बिल्कुलु तव्हां जेके चओ पिया। ॿियो पासो मुल्क जे अंदरि जेकी महांगाई वधी आहे, इन सां माण्हू परेशान थियो आहे। इहो पासो बि त आहे, अवाम वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसियुनि सबबु परेशान त आहे पंहिंजी जाइ ते।
तव्हां बिल्कुलु सही था चओ। तहरीक इंसाफ़ तमामु थोरे वक़्त में पाकिस्तान जे मुल्क जे सभिनी माण्हुनि खे तमामु घणो मायूस कयो आहे। पर उनजो इहो मतिलबु न आहे त जेकॾहिं हिकिड़े माण्हूअ मायूस कयो आहे, परफॉर्मेंस सुठी न ॾेखारी आहे, महांगाई ते कंट्रोल न करे सघियो आहे, परफॉर्म न करे सघियो आहे, उनजे करे ॿिए कंहिंजो धाड़ो ऐं चोरी जेका आहे जस्टिफाइड थी वञे या उहा जाइज़ थी वञे न। हिते जेका महांगाई ते कंट्रोल करणु आहे, तव्हां पंजाब में अटे जो अघु ॾिसो, सिंध में अटे जो अघु ॾिसो, पंजाब में घीअ जो अघु ॾिसो, तेल जो अघु ॾिसो, हिते ॾिसो त काफ़ी शयूं असांजी ज़िंदगीअ सां वास्तो रखंदड़ 70-80% शयूं त उहे शयूं आहिनि जिते माना सिंध गवर्नमेंट जो अमल दख़ल आहे। मूंखे ॿुधायो त तव्हां खां जेकॾहिं केरु भाड़ो ज़्यादा वठे या का शइ ज़्यादा वठे त उन लाइ तव्हां वटि का अहिड़ी का कंट्रोलिंग अथॉरिटी आहे जिते वञी तव्हां पंहिंजी का दाह कूक कयो? कुझु बि कोन्हे को। सिंध हुकूमत खे का परवाह आहे? जेके मार्केट में भाॼियुनि खां वठी करे जेके आम वाइपे जूं जेके शयूं महांगियूं थियूं थियनि उहे त सिंध हुकूमत जे डोमेन में थियूं अचनि। उते सिंध हुकूमत छा कयो आहे? त सिंध हुकूमत खे पंहिंजो परफॉर्म बि करणु घुरिजे न। ॻाल्हि ॿोल जारी रखूं था ख़ुर्शीद साहब। इमदाद साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी पे। अपोज़िशन चवे थी त उन्हनि वटि 172 जेको अदद आहे उन खां बि वधीक उन वटि मेंबर आहिनि। काफ लीग सां बि ॻाल्हियूं हलनि पियूं उन्हनि जूं। अलीम ख़ान बि वियो आहे जहांगीर तरीन सां मिलणु। छा था सम्झो कंहिंजो पलड़ो भारी था नज़र अचो? बेतमादी रिथ कामयाबु वेंदी, नाकाम वेंदी? ॻाल्हायूं था पर हाणे जेका इमदाद साहिब ॻाल्हि कई, मां त चाहियां भई सिंध गवर्नमेंट जे ख़िलाफ़ु अदब इदाई तरीक़े अचणु खपे। ऐं जो कुझु सिंध में थियो आहे, मां इमदाद जे तमामु ॻाल्हियुनि सां मुतफ़िक़ आहियां त वॾो ज़ुल्म थियो आहे, वॾी नाइंसाफ़ी थी सिंध में। असां वटि बिल्कुलु जो जेको आहे तालीमी इदारा तबाह आहिनि, सिहत जी का सहूलियत कोन्हे। मुकमिल असां त पंहिंजी तहरीर में हमेशह तनक़ीद कंदा रहिया आहियूं ज़रदारी ऐं टीम जे मथां हमेशह। पर ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु ताईं प्राइम मिनिस्टर 3.5 साल छा कंदो रहियो? मुमताज़ भुट्टो सख़्तु मुखालिफ़ हो ज़रदारी जे, उनजो साथ न ॾियो हिन, थकिजी हारजी मरहूम जो चुप करे वेही रहियो। जाकत जतो ई सख़्तु मुखालिफ़ हुयो पंहिंजो ज़रदारी जे, उनजो हुन साथ न ॾिनो, उहो थकिजी हारजी वापसि हलियो। 3.5 साल हुन गुज़ारे छॾिया। इन खां अरबाब रहीम खे हाणे वञी पटको ॿधो आहे त भई छा तूं जेको आहे तोखे उनजे पोयों का ठपी ॾियण वारो केरु कोन्हे, उहो बि चुप थी वेठो आहे। चवण जो मक़सदु इहो आहे, ॾिसो हिन मुल्क ते जेको हुकुमरानी अमीर बख्श भुट्टो आहे उनखे बि हाणे ॻाल्हाए त हिननि जो छा किरदारु आहे? तहरीक इंसाफ़ जो या इमरान ख़ान जो ज़रदारी जे ख़िलाफ़ु अॼु हुनजे अगरि गले पिया न अचे तहरीक शामिल थी आहे त हाणे चए थो न छॾींदो ज़रदारी खे। भई तूं जेके 3.5 साल ज़ाया कया, जेके ज़रदारी खाधो पीतो या जो कयूं कुझु। बिल्कुलु ख़ुशि साहब माफ़ु कजो, ॻाल्हि ॿोल कई जारी रखूं था। नुसरत सहर अब्बासी साहिबा असां लाइन ते मौजूदु। अस्सलाम वालेकुम अदी नुसरत साहिबा। अदी नुसरत सहर अब्बासी साहिबा, वज़ीर आज़म साहिबु अॼु सिंध पहुता आहिनि, गवर्नर हाउस में मुलाक़ातूं कयनि। चयो पियो वञे, ज़रिया चवनि था त GDA जा MPAs बि हुआ, तव्हां इन जी तस्दीक कंदव? मुलाक़ात तव्हांजी बि थी आहे, छा ॻाल्हि ॿोल थी आहे? हा बिल्कुलु जी, मां उन मीटिंग मां ई हाणे निकिती ॿाहिरि आई आहियां। जी मीटिंग हुई असांजी GDA जी प्राइम मिनिस्टर सां। जी मुख़्तलिफ़ इशूज़ ते ॻाल्हि थी। सिंध जा जेके बि मुख़्तलिफ़ इशूज़ हमेशह असां उन्हनि जॻह रखियासीं, जी अॼु बि रखियासीं। ऐं बार बार इहो चयोसीं त बाबा सिंध ते तवजा ॾियो, तव्हांजी सिंध ते तवजा न ॾियण जे करे सिंध उन्हनि त तबाह कई आहे, पर तव्हांजे अचण खां पोइ बि सिंध में को उहो सिंध वासियुनि खे रिलीफ न मिलियो आहे। तो हर कंहिं असां हर ज़िले जे MPA पंहिंजे हिसाब सां पंहिंजे हल्के जे हवाले सां ॻाल्हि कई ऐं पंहिंजा तहफ़ुज़ात बि रखियासीं। लाज़मी आहे तहरीक अदम एतमाद जे हवाले सां उहा जेको वॾे मथां हुकुम हुयो उहो त असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां को डीरेल त कोन करणु चाहींदासीं कि हिन महिल ख़ुदा न ख़ास्ता की हुकूमत थिए हेॾे होॾे। बाक़ी बसि इहे ई आहे जेके सिंध जे मुख़्तलिफ़ हवालनि सां इशूज़ हुआ असां डिस्कस कयासीं। अच्छा अदी नुसरत सहर अब्बासी साहिबा, छा वज़ीर आज़म छा ॻाल्हि ॿोल कई तव्हां सां? उनजो छा मौक़िफ़ हो? उहो त असांखे ॿुधण ई आयो। असांजी तमामु जेके बि ॻाल्हियूं हुयूं ॿुधई। चई वरी पोइ उन खां असांजे लाली ज़ैदी ऐं हिकु ॿियो मिनिस्टर डिप्यूट कयईं। चई मां उन्हनि खे चवां थो गैस जो बि असां मसइलो रखियोसीं त गैस ते ख़ुदारा गैस जे हवाले सां तवजा ॾियो, बिजली जे हवाले सां या जेके वफ़ाक़ी तौर ते जेके बि इदारा आहिनि उन्हनि इदारनि जे हवाले सां तव्हांखे 3 साल थी विया असां चवंदा आयासीं त जेकॾहिं 18 अमेंडमेंट खां पोइ तव्हांजो ॿियो बसि नथो हले सिंध सूबे ते, त कम अज़ कम जेके वफ़ाक़ी इदारा आहिनि तव्हां उन्हनि ते त पंहिंजी ग्रिप रखो, उन्हनि इदारनि खे एतिरो मज़बूत कयो। पर उन्हनि इदारनि में बि हद खां वधीक करप्शन आहे, उते बि उहा शइ न आहे। इहा सॼी शइ हिकु हिकु शइ क्लियर कई, असनैन कई, शहरयार मां ॻाल्हायो, सभिनी न इंसाफ़
इहे सभु इशूज़ रखियासीं। अच्छा, बिल्कुलु। लाज़मी आहे हिन महिल उन्हनि सभु शयूं ॿुधियूं ऐं 2 मिनिस्टर्स असांजे लाइ डिप्यूट कयईं त हिननि खे तव्हांजी तमामु जेके बि मसइला आहिनि मां हिननि खे चवां थो त हिननि खे ॾिसंदो। जनरल त इशूज़ इहे ई हुया, गैस जा हुआ, उन ते अच्छा अदी, जेको अॼु फोकस रहियो मिसाल तौरु माण्हुनि वटि इहा शइ रही त बेतमादी रिथ जे हवाले सां वज़ीर आज़म छे जो 3.5 साल गुज़री आहे, MQ वटि न वियो, पहिरियों भेरो उते पहुतो ऐं सभिनी सां मुलाक़ातूं करे पियो, त बेतमादी रिथ ते मां तव्हांखां पुछंदुमि उन ते छा ॻाल्हि ॿोल थी? फ़िलहाल असां जिस मामले में इहा ॻाल्हि ॿोल न थी त बेतमादी जे हवाले सां छा या छा न, उहो पाण मतां पाण चयईं त मां इंशाअल्लाह ताला इन मरहले मां बि निकिरी ईंदुमि। तो इहो कॉन्फिडेंस हुयुसि कि मां इंशाअल्लाह ताला इन मरहले मां निकिरी ईंदुमि। पोइ इहे जेके सिंध जा मसइला आहिनि मां इन्हनि ते बाक़ाइदा सीरियसली थी फोकस कंदुमि, इहे ॻाल्हियूं थियूं। अच्छा अदी, बॉडी लैंग्वेज मां उनजे ॻाल्हाइण मां वज़ीर आज़म साहब खे तव्हां मुंझल पे ॾिठो, फ्रेश पे ॾिठो, कीअं पे ॾिठो? कॉन्फिडेंट हो, मुंझल कोई न हो, बॉडी लैंग्वेज बि ठीकु आहे, वधीक हाणे अलाह बहितर सुञाणे त मथे छा थी खिचड़ी पचे त अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो, तव्हांखे ख़बर या मूंखे ख़बर, अंदरूनी ॻाल्हियूं त हुजनि, पर बहरहाल ईअं त नज़र कॉन्फिडेंस। GDA जो छा फ़ैसिलो आहे? GDA इन रिथ में हुकूमत सां गॾु बीहंदी? जी बिल्कुलु जी, असांजी तरफ़ां त उहे असांजा 3 वोट आहिनि ऐं हमेशह पोएं दफ़े जेतिरा बि अहिड़ा मरहला आया त GDA त बग़ैर कंहिं लालच जे, तव्हांखे पाण खे ख़बर आहे न को, हालांकि हमेशह ॿियूं इतिहादी पंहिंजी को न को डिमांड रखंदियूं आहिनि, हमेशह थ्रेट ॾींदियूं आहिनि। असांजी तरफ़ां GDA तरफ़ां कॾहिं बि को अहिड़ो न डिमांड रखी वई, न ई असां कॾहिं को थ्रेट ॾिनोसीं त न कंदव त असां ईअं कंदासीं हूअं कंदासीं। हमेशह मुल्क जे बहितर मफ़ाद में GDA रही आहे ऐं हमेशह रहंदी। हा, कुझु अहिड़ा इशूज़ आहिनि जो हमेशह रखंदा आया आहियूं सिंध जे बहितर मफ़ाद जे लाइ, हमेशह रखियासीं, हाणे बि रखियासीं। अच्छा अदी, पीर साहब जे हवाले सां चयो पियो वञे जेके ॻाल्हियूं साम्हूं आयूं या अफ़वाह चइजे या कुझु बि, त पीर साहब मिलण खां इनकार करे छॾियो, छा इन हवाले सां तव्हांजो छा वाक़ई तबियत नासाज़ हुई या पीर साहब मिलणु न चाहियो? न वाक़ई तबियत नासाज़ हुई ऐं सदरदीन छा पाण हिते न हुया कराची शहर में। अच्छा, इन करे रिफ्यूज़ करे छॾियूं मिलण सां। अच्छा, जेकी तकीर थी आहे आदि नुसरत, उन जेको अपोज़िशन लाइ वज़ीर आज़म लफ़्ज़ जेके ॻाल्हाया आहिनि, भला इन ते तव्हांजो छा मौक़ुफ़ हूंदो? कहिड़ी तकरीर था? गवर्नर हाउस में वज़ीर आज़म साहब जेके लफ़्ज़ आसिफ ज़रदारी लाइ, शहबाज शरीफ़ ऐं मौलाना लाइ चया आहिनि, त इन ते असां असल में अंदरि में रूम में वेठा हुआसीं, हे ॿाहिरि स्पीच पई हले, असां उहे न स्पीच ॿुधीसीं न ई असां उहा तकरीर जी ॿुधण में पई अचे होॾे अंदरि। मूंखे न आहे ख़बर, पोइ ॾिसंदासीं तकरीर त हुन में कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाया अथई। बिल्कुलु। अदी, छा था तव्हां उहा सियासी मंज़रनामो तव्हांखे नज़र छा पियो अचे? अलीम ख़ान जहांगीर तरीन ॾे लंडन वियो आहे, काफ लीग जो चौधरी शुजात पाण मौलाना वटि पहुतो आहे, छा था ॾिसो? कंहिंजो तव्हांखे ईअं चइजे त पलड़ो भारी थो नज़र अचे? अदा सियासत आहे, सियासत में हिकु हिकु मिंट जेको हूंदो आहे न उहो इलाही क़ीमती हूंदो आहे। नोबडी नोज़ के अॻिले लम्हे में छा थी वञे, गेम कीअं पलटिजी वेंदो आहे। कॉन्फिडेंस होॾे बि आहे, कॉन्फिडेंस होॾे बि आहे। हो बि पंहिंजा नंबर गेम्स वधीक था ॿुधाइनि, हो बि पंहिंजो नंबर वोट्स वधीक था ॿुधाइनि। हाणे अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो त छा थो थिए। बहरहाल मूंखे नथो लॻे त ख़ुदा न ख़ास्ता को हिनजी या अदम एतमाद वारी तहरीक में को अपोज़िशन कामयाब थी वेंदी। बाक़ी गॉड नोस बेटर। अच्छा वज़ीर अदी, आख़िरी तव्हां खां ॻाल्हि मालूम कंदुमि, वज़ीर आज़म साहब चयो त हाणे मां सिंध जा दौरा कंदासीं, 14 साल सिंध जे माण्हुनि भोॻियो आहे, उन्हनि खे आज़ादु कराईंदासीं, MQM सां मिलिया त उन खां पोइ हाणे इहे इतला पिया अचनि त हैदराबाद जी MQM ऑफिस बि खुली वई आहे, तव्हांजो छा चवणु हूंदो? बिल्कुलु जी, तवजा त इलाही अॻु में ॾियणी खपे आहे सिंध खे। उहा त असां तव्हांजे फॉरम ते, तव्हांजे चैनलनि ते, हुननि जे साम्हूं हर जाइ ते इहा चवंदा रहिया आहियूं। हिननि जे MPAs खे, MNAs खे बि इहो चवंदा रहियासीं, मिनिस्टर्स खे बि त सिंध ते तवजा ॾियो। ॾिसो हाणे बि जेके जलसा थिया उन्हनि जलसनि में असांजी रिप्रेज़ेंटेशन GDA जे मेंबरनि जी, शहरियार करायो जलसो, होॾे मुअज़्ज़म करायो, होॾे रज़ाक रायमो करायो थर जे पासे जे। त इहा शइ असां रियलाइज़ कराईसीं त तव्हां पंहिंजे वोट बैंक खे
ॾिसो सिंध में जी छो जो GDA त तव्हां सां हिन महिल ताईं इंटैक्ट रही आहे हमें हर हुन में मामले में पर तव्हां कम अज़ कम सिंध वासियुनि खे इन्हनि परेशानी जेको जंहिं हुकूमत 14 साल सिंध खे तबाह बर्बाद कयो त कम अज़ कम तव्हां त जेके लफ़्ज़ चया हुया हुकूमत में अचण खां अॻु में करप्शन ख़तमु कंदव ऐं बहितरी आणींदव त सिंध खे त वधि में वधि ज़रूरत आहे जी तो हाणे जेकॾहिं बिल्कुलु इन तहरीक अदम एतमाद नो कॉन्फिडेंस मां निकिरी जी सिंध ते तवजा ॾियनि था त वेल एंड गुड या वरी विसारे था छॾनि उहो छा थो थिए ठीकु आहे अदी नुसरत सर अवैस साहब आहे तव्हांजी महिरबानी तव्हां KTN न्यूज़ खे वञो अवैस साहब नुसरत साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी पाण मौजूदु आहिनि GDA माना मुलाक़ात बि कई आहे इतिहादनि जे हवाले सां खोड़ सारा ख़दशा रहनि था MQM GDA काफ लीग ऐं ख़ुदि हाणे जेकी वरी ॿी जेकी अहम ॻाल्हि ॿोल आहे त MNA जेके PTI जा ख़ुदि उन्हनि में बि हाणे मशकूक जहिड़ी की लिस्ट वज़ीर आज़म खे ॾिनी वई आहे त इन क़िस्म जा सूरताल पैदा थियण तरफ़ वञे पई बिल्कुलु ॾिसो माज़ी में अॼु ॾींहं ताईं जेको आहे हिकु 89 में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख़िलाफ़ु अदम एतमादी तहरीक आई नाकाम वई उन खां पोइ शौकत अज़ीज़ जे ख़िलाफ़ु आई 2007 में उहा नाकाम वई पाकिस्तान सतह ते अॼु ताईं का तहरीक अदम एतमाद कामयाबु न वई आहे अगरि वेंदी त अगरि पहिरीं वेंदी इहा त इहा वॾी तारीख़ी ॻाल्हि हूंदी हा बिल्कुलु जंहिंजे करे ज़ाहिर आहे इमरान ख़ान हथ में हणे थो त इन खां मां बचां अच्छा हिते जेके बि हुकूमतूं ठहियूं आहिनि इस्टेब्लिशमेंट हुनजे पुठियां हूंदी आहे वरी जे हुकूमतूं वेंदियूं आहिनि त उनजे बचाव जे लाइ बि उहा इक़दाम कंदी आहे त भई तव्हां वञण खां पोइ वरी कंहिंखे छेड़छाड़ न कंदव पर इहे सभु मुशरफ वियो चिखो पुकार थी कंहिं कोन बिगाड़ियो हुनजो आराम सां सिधो रस्तो उनखे मिलियो जेके बि थिया उन में जेके विच जा माण्हू आहिनि जेके हुकूमत ठाहिण में जहिड़ो किरदारु हूंदो आहे उहे इन सभिनी जी ज़मान ॾींदा आहिनि हाणे इमरान ख़ान ॻाल्हियूं थो करे हीअं करे छॾियो इहो न करे सघंदो छो त ज़मानती वेठा आहिनि हर कंहिं जा त इनखे इहे शयूं फज़ूल इहे हिकिड़ी अंदरि जी भड़ास माण्हू कढे थो जीअं मां उन ॻाल्हि कई त बाबा 3.5 साल तव्हां गुज़ारिया तव्हां त इतादनि जे पोइ हलंदा रहियो MQM जे पोइ हलंदा रहियो तव्हां त हिननि खे जेको आहे मुशिर बि ठाहियो पर हुनखे तव्हां पावर कोन हुजे तव्हां ॿुधो ई कोन सभु थकिजी हारजी उहे साॻियो लियाकत जो ते वापसि पीपुल्स पार्टी वञण जी कोशिशि पियो करे उहे ई मुमताज़ भुट्टो जो पुटु थकिजी हारजी वञी वेही रहिया घर इहे जेके शयूं आहिनि इहे सुठियूं न हूंदियूं आहिनि इनखे त तव्हांखे जेकॾहिं हाणे GDA वारनि चयो न हाणे जीअं नुसरत सराबाई साहिबा चयो त असां त का डिमांड कान रखी त भाई तव्हां हो त MQM वारा त हिकु हिकु जुमिले ते हिकु हिकु शइ ते बि डिमांड रखनि था हिकु हिकु शइ ॻणे ऐं हुनजो हिसाबु वठनि था पिया ठीकु आहे न अॼु उनजी शुरूआत थी आहे हैदराबाद जी ऑफिस चवनि था खोलाए इहा मज़ाक त न आहे तव्हां हैदराबाद हिन सिस्टम में हेॾिन हालतुनि में तव्हां हैदराबाद जी एतिरा साल बंदि हूं ऑफिस ऐं अच्छा उन्हनि जे मुतालबनि में इहो बि शामिल आहे त भई 9-0 बि खोलियो पर उन में कुझु ॿियूं ताक़तूं इनवॉल्व आहिनि त इन करे उहो न खोलाए सघिया पर मुंहिंजी पूरी कोशिशि आहे अच्छा हो बजट वठी विया आहिनि पैसा वठी विया आहिनि यानी हिननि खे बिल्कुलु तरक़ियाती फंड में पैसा ॾिना विया आहिनि MQM खे उहे वरिता असां हुननि वरिता ख़ुदि आदमशुमारी वारे मामले ते आदमशुमारी मसइले ते ॾिसो त केॾो इशू ठाहियो हाणे केॾो जेका लोकल गवर्नमेंट जे लाइ केॾो हुन इशू ठाहे वेठा आहिनि त असांखे पावर ॾियो हर को घुरे थो पियो पंहिंजे हिसाब सां पावर तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त प्राइम मिनिस्टर खे जेको आहे सो अच्छा हाणे हिन खां पोइ जे अदम तहरीक नाकाम थी वञे ऐं पोइ ॾंडो हलाए थो हिते उन छा थींदो हीअ अलॻि वेठे सूबनि जा मुतालबा था कनि हिननि जा अनेक क़िस्म जा मुतालबा आहिनि जेके तव्हां गौर सां ॿुधो था हे चई असांखे ॿेट खपनि फलां खपनि तव्हां जेके बि जेके मुर्द इशू हुया माज़ी में कंहिंखे हिमत न हुई ॻाल्हाइण जी उहे सभु थ्रू हिन जे थ्रू ॿाहिरि आया आहिनि छो त हे इस्टेब्लिशमेंट ज़बान ॻाल्हाए थो हिन जा माण्हू बि गॾु हिनखे हुकूमत ठाहे ॾिनी वई हिनखे ख़बर त MQM खे कंहिं सपोर्ट थो करे MQM कंहिं ठाही कंहिं सपोर्ट कई हिननि खे सभु शयूं साम्हूं आहिनि त हिन सां उहे ई माण्हू आहिनि जॾहिं हिनखे माण्हू वठी ॾिना या फासाए ॾिना हुकूमत ठाहे ॾिनी उहे ई माण्हू अॼु न चाहींदा उहे माण्हू वापसि हलिया वेंदा कंहिंखे ख़बर बि कान पवंदी त ॻाल्हि इहा आहे त हिते सिस्टम जेको आहे पंहिंजो सियासी सिस्टम बिल्कुलु बदकिस्मती सां असांजी सियासत में नज़रियात ख़तमु थी विया आहिनि उसूल ख़तमु थी विया आहिनि हीअ जेको हाणे जहिड़ो हले पियो इन में सरदार वॾेरा ऐं सरमाएदार उहे इनवॉल्व आहिनि हाणे 18 करोड़ जी ऑफर थी आहे हेतिरा इल्ज़ाम हणनि त भई हिननि खे ऑफर कई विया 18 करोड़ तव्हां ॾींदासीं 15 करोड़ तव्हां ॾींदासीं इहे छो ॾींदासीं छा करे ॾींदासीं त पैसनि जो खेल आहे असां तव्हां त पंहिंजे हिसाब सां सोचियूं था न पर हिते जेको सिस्टम जेको तव्हांजो बिगड़ी चुको आहे जंहिंमें सरमाएदार वॾेरा सरदार ऐं पैसा वारा माण्हू इनवॉल्व आहिनि उहे हुकूमतूं ठाहिनि था इंजॉय बि कनि था ॻाल्हि इहा आहे त छा जेके अदम इतमाद जी तहरीक कामयाबु वञे थी या नथी वञे ॿिन्ही सूरतुनि में माण्हू जो छा थींदो
बिल्कुलु महांगाई जो छा थींदो हा, असुल सवाल इहो आहे त अवाम जो छा इहो थींदो? आहे बिल्कुलु उन ते करे ॻाल्हाई कोन करिणो हिते हिकिड़ी अना ज़िद जो मसइलो थी वियो बिल्कुलु आहे ऐं उन अनाउनि जे पोइ जेको सभु कुझु थिए पियो तॾहिं इहा ज़िमेदारी केरु क़बूल कंदो? बिल्कुलु इमदाद साहब, ख़ुर्शीद साहब जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधो पिया, नज़रियात चवनि पिया त ख़तमु थींदा पिया, ॼण उसूल हूंदा हुआ। हाणे हिन वक़्तु बेतमादी रिथ पेश कई वई आहे, जमा कराई वई आहे। छा था तव्हां ॾिसो, जोड़ तोड़ हली रही आहे, कंहिंजी विन थींदी, तव्हांखे छा थो नज़र अचे? असलम साईं ॾिसो, पाकिस्तान जी तारीख़ में अदम एतमादी रिथ त कॾहिं कामयाबु कान वई। मुंहिंजी जेका ज़ाती राय आहे या मुंहिंजी जेके इतलाहात आहिनि उन में इहो आहे त इहा अदम एतमाद जी रिथ मुकमल तौर ते नाकाम थी। उन जे करे जेके अपोज़िशन पार्टी वारा आहिनि उन में हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो एजेंडा आहे। फज़ल रहमान खे कावड़ा त चूंडजी न सघियो, ज़रदारी साहब जो ॿियो मसइलो आहे, ज़रदारी साहब पंहिंजी कुवत ॾेखारे अख़्तियारनि खे, एस्टेब्लिशमेंट खे या फ़ौज खे इहो बावर करणु थो चाहे त मुंहिंजी कुवत आहे। उन जे करे आईंदा 5 साल जेके आहिनि उहा सिंध हुकूमत उनखे ॾिनी वञे, उनजो मक़सदु इहो आहे। शहबाज़ शरीफ़ जो मक़सदु ॿियो आहे। शहबाज़ शरीफ़ जे पार्टी में जेका मरियम नवाज़ साहिब आहे उनजा मक़सद ॿिया आहिनि। सो एंड टाइम ते को न को अहिड़ो को टेक्निकल मसइलो थी वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त पाकिस्तान जूं जेके असुल कुवतूं आहिनि, असुल हुक्मरान कुवतूं आहिनि, उहा इंटरनेशनल जेका फिनामिना आहे, इंटरनेशनल जेके आलमी जेके हालतूं आहिनि उन में अहिड़ो को अदम इस्तेकाम पाकिस्तान। इमदाद साहब, पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। आजिज़ धामरा साहब, पीपल्स पार्टी जा अॻुवान असां सां लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम आजिज़ साहब। जी वालेकुम अस्सलाम। आजिज़ साहब, वज़ीर आज़म साहब सिंध पहुता आहिनि, MQM सां मुलाक़ात कई आहे, गवर्नर हाउस में मुलाक़ातूं कयूं आहिनि ऐं उते ख़िताब पिणु ॻाल्हि ॿोल बि कई आहे। तव्हां ज़रूरु ॿुधो बि हूंदो, आसिफ़ ज़रदारी साहब लाइ, मौलाना फज़लुर रहमान साहब लाइ, शहबाज़ शरीफ़ लाइ जेकी ॿोली ॻाल्हाई वई आहे उन ते तव्हांजो मौक़िफ़ छा आहे? मां सम्झां थो त सिलेक्टेड वज़ीर आज़म पाण खे साबित कयो आहे त हू सिलेक्टेड आहे ऐं उनखे ॻाल्हाइण जी जेका जंहिं जाइ ते हू वेठो आहे, जेकॾहिं हू वाकई इलेक्टेड हुजे हा ऐं वाकई उनखे पंहिंजी उन डिग्निटी जो जेकॾहिं सीट जो डिग्निटी जो ख़्यालु हुजे हा त हू कतई अहिड़ी ॿोली कोन ॻाल्हाए हा। सियासी मुखालफ़नि जे ख़िलाफ़ ज़रूरु सियासत थींदी रही आहे, पर आउं सम्झां थो संदसि जेका ॿोली आहे उहा साबित थी करे त वज़ीर आज़म घबराए चुको आहे। ऐं जेको संदसि मशहूरु जुमिलो हो, घबराना नहीं, त हाणे हू पाण घबराए चुको आहे। क़ौम जे घबराइण वारी ॻाल्हि त पंहिंजी जाइ ते आहे। ऐं अॼु जॾहिं हू सिंध मौजूदु आहे त सिंध में संदसि वधीक मेंबरनि अदम एतमाद कयो आहे। अदम एतमाद जी तहरीक ते अञा वोटिंग ई न आहे शुरू थी। अॼु सेनेट जी इलेक्शन में 10 MPs जेको आहे उहो वोट कयो आहे ऐं ख़ुदि 5 विकेट जेका हुनजी सेनेट जी उहा पीपल्स पार्टी खटे चुकी आहे। त ज़ाहिर आहे जॾहिं सूरत हाल PTI जे अंदरि अहिड़े क़िस्म जी हुजे ऐं जंहिं सूबे में अची हू ललकारींदो हुजे ज़रदारी साहब खे, उन सूबे जे संदसि ई MPs अदम एतमाद कयो आहे संदसि ज़ात ते, संदसि बॉडी लैंग्वेज ते ऐं संदसि तर्ज़ सियासत ते, त आउं सम्झां थो खेसि जवाबु सिंध मां मिली चुको आहे। बाक़ी जंहिं ॿोली में वज़ीर आज़म ॻाल्हायो आहे उन में असीं इन करे नथा ॻाल्हाए सघूं जो असांजी पॉलिटिकल परवरिश आहे ऐं असांजी लीडरशिप असांखे इजाज़त न आहे ॾिनी त पंहिंजे मुखालिफ़ जे ख़िलाफ़ अहिड़ी ॿोली, बाज़ारी ॿोली ॻाल्हायूं जेका अॼु प्राइम मिनिस्टर ॻाल्हाए थो। त घबराइजी चुको आहे ऐं ज़ाहिर अदम एतमाद जी तहरीक खां पोइ ऐं पंजाब ऐं जी नाकामी खां पोइ जॾहिं सिंध आयो आहे त साॻी पार्टी हुन सां 3.5 साल इतिहादी रही आहे। MQM 3.5 सालनि में हुनखे पंहिंजी इतिहादी पार्टी यादि कोन आई। मूंखे हिकिड़ो लतीफ़ो पंजाबी जो आहे, हिकिड़ो ॿारु हो जेको ॾाढो शरारती हो, घर में पंहिंजी माउ खे कुटींदो रहंदो हो, नाफ़रमानी कंदो हो। हिकिड़े ॾींहुं पुलिस हुनखे झले वरितो ऐं वरी माउ आहे हुनखे तड़पी ऐं जॾहिं हुनखे ॻोल्हींदे ॻोल्हींदे थाणे ते वई त हुनजे पुट लाक मां पंहिंजी माउ खे चयो त मूंखे ॾाढो पुलिस मारियो आहे, मूंखे छॾाए। हुनजी माउ तोड़े जो ख़बर त ही बदतमीज़ ॿारु आहे, पर हुनखे वापसि छॾाई पंहिंजी ज़मानत ते। पर एतिरो ज़रूरु चयईं, ओ थानेदारा तव्हांजी महिरबानी, तव्हां अपनी मां ते यादि दिला दी त घटि में घटि अपोज़िशन ई बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी इन लॉन्ग मार्च हुनखे पंहिंजा इतिहादी ते यादि ॾियाराए छॾिया आहिनि जेके 3.5 सालनि खां पोइ हिते आयो आहे। सही। अच्छा आजिज़ साहब, इतिहादियुनि जी तव्हां ॻाल्हि कई त इतिहादी हुकूमत जा काफ़ लीग हुजे, GDA हुजे, MQM हुजे, उते बि भला कुझु उन्हनि ते बि एतमाद न रहियो आहे हुकूमत जो? मां सम्झां थो त वज़ीर आज़म जो हुननि जे दरनि ते वञण इन ॻाल्हि जी निशानी थिए त अदम एतमाद जी तहरीक जा जेके नतीजा आहिनि उनखे वज़ीर आज़म खे ख़बर आहे। हीअ त इतिहादी आहिनि, पर वज़ीर आज़म खे पंहिंजो पार्लियामेंट जे मेंबरनि खे संभालणु खपे।
पर हींअर पार्लियामेंट जे मेंबरनि खां ॻाल्हि अचेव थी, ख़ुदि काबीना जे मेंबरनि जे अंदरि ॻाल्हि अची वई आहे त हींअर काबीना जे अंदरि जेके वज़ीर आहिनि जंहिंजी सिलेक्शन हुन पाण कुझु ॾींहं अॻे कई आहे, 10 नंबरी वज़ीर जेके आहिनि उहे हुन हिकिड़े पासे कढी हुननि खे सर्टिफिकेट ॾेई छॾियो ऐं बाक़ी नायल वज़ीर 31 थियनि आहिनि उनखे अलॻि कयो आहे। त अदम एतमादी तहरीक में 9 खां 10 मेंबरनि जी ज़रूरत आहे ऐं उहे ख़ुदि काबीना जे अंदरां बि हुनखे ख़दशो आहे त मिली वेंदा ऐं हाउस त तमामु वॾी ॻाल्हि आहे, इतिहादी त अञा हुन खां परे जी ॻाल्हि आहे। अच्छा, अॼु सभु वज़ीर आज़म साहिबु चए थो त इहे सभु जेके शयूं थियनि पियूं पैसो हुन में जाम हली रहियो आहे। मां सम्झां थो त पाकिस्तान जी तारीख़ में करप्ट तरीन हुकूमत हीअ हुकूमत आई आहे। इंटरनेशनल एमनेस्टी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान जी करप्शन में जेको नंबरिंग आई आहे उहा माज़ी जे पाकिस्तान जे क़याम खां वठी हेसि ताईं जी हुकूमतुनि में वधीक इम्प्रूव थी आहे। जेको चवंदा न GDP ग्रोथ कयो आहे उहो करप्शन ग्रोथ कयो आहे। इंटरनेशनल रिपोर्ट तव्हांखे ॿुधाए छॾियो त 140 नंबर ते इमरान ख़ान पाकिस्तान खे पुॼाए सघियो आहे। त करप्ट हुकूमत वरी पैसे जा ताना कंहिं ॿियनि ते हणे अजीब क़िस्म जी ॻाल्हि आहे, आसमान खे ॾिसी ठुकण जे बराबरि आहे। अच्छा, अॼु सभु हिकिड़ी जेकी ॻाल्हि करे थो वज़ीर आज़म साहिबु त सिंध जो माण्हू 14 सालनि खां भोॻे रहियो आहे, तालीम सिहत ॿिया इशूज़ आहिनि। सिंध जे माण्हुनि जे हवाले सां उन्हनि खे चए पियो त हाणे तहरीक हलाए उन्हनि खे बि आज़ादु कराईंदासीं। तो सिंध में इहे इशूज़ त हलाई आहे, हुन पंहिंजे नायल वज़ीरनि जे थ्रू ताज़ी तहरीक हलाई आहे ऐं उनजो शायदि मीडिया आहे हैदराबाद हैदर चौक ते जलसे में 3 वज़ीर ऐं जेको मुल्तान मां वज़ीर हिते ॾंड वठणु ईंदो आहे उहो लतीफ़ाबाद में पंहिंजे दोस्त वटि वेठो रहियो, पर माण्हुनि जो तइदादु गुरबत न मिली सघियो जंहिंजे करे ख़िताब करे ऐं उनखां पोइ हुनखे तहरीक बिल्कुलु हलाइणु खपे। जेकॾहिं हू सम्झे थो त सिंध जे माण्हुनि सां ज़्यादती आहे त हुनखे निकिरणु खपे, पर सिंध जे माण्हुनि ताज़ो पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो आहे रावल भुट्टो ज़रदारी साहिब जी क़यादत में। हा, असीं मञूं था त 15 सालनि खां सिंध जो माण्हू एतमाद करे थो पीपुल्स पार्टी ते ऐं ताज़ो जेको लॉन्ग मार्च आहे न सिर्फ़ु सिंध बल्कि साउथ पंजाब, उनखां पोइ सेंट्रल पंजाब, उनखां पोइ पोटोहार ऐं इस्लामाबाद पहुचण खां पोइ कश्मीर, GB, KPK ऐं बलोचिस्तान इहो फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे त पाकिस्तान जी तारीख़ में अॼु बि जेकॾहिं को लखनि माण्हुनि जे तइदाद में मुनज़म तरीक़े सां को डिघो लॉन्ग मार्च थियो आहे उहो पीपुल्स पार्टी करे ॾेखारियो आहे। त माण्हू त पीपुल्स पार्टी सां गॾु आहिनि। इमरान खान जेकॾहिं दिल को फैलाने के लिए ख़याल अच्छा है ग़ालिब वांगे जेकॾहिं को तबसरो करणु चाहे थो त भले हुनखे इजाज़त आहे। अच्छा, अॼु सभु आख़िर में तव्हां खां पुछंदुमि त बेतमादी रिथ कामयाबु वञे थी, तव्हां वटि खाको हुन खां पोइ कहिड़ो हूंदो ऐं इस्टेब्लिशमेंट जो हिन वक़्तु रोल आहे उनखे कीअं था ॾिसो? हेलो, अॼु साहिबु आवाज़ु अचे थो तव्हांखे? जी, हाणे अचे थो। अॼु साहिबु मां बि चवां त बेतमादी रिथ कामयाबु वञे थी त तव्हां वटि खाको कहिड़ो हूंदो, छा उन खां पोइ छा तव्हां कंदव, कहिड़ी तरतीब ॾींदव या इस्टेब्लिशमेंट जो हिन वक़्तु रोल कीअं था ॾिसो? अदा इस्टेब्लिशमेंट ॼाणे, इस्टेब्लिशमेंट जो कमु ॼाणे, मुतहिदा अपोजिशन हिकिड़े वोट ऑफ नो कॉन्फिडेंस मूव कयो आहे ऐं हुकूमत पाबंद आहे त उन ते इजलास कराए ऐं उन ते वोटिंग थींदी 15-20 ॾींहंनि 40 ॾींहंनि जे अंदरि हुकूमत बाउंड आहे। अदम एतमाद जी तहरीक जी कामयाबी जा असरात इमरान खान जी बॉडी लैंग्वेज ऐं इमरान खान जेको पहिरें पियो पए पंहिंजे इतिहादियुनि खे ऐं उहो मिलण जे लाइ तयारु कोन हुन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो। बाक़ी मुस्तक़बिल जी जेका स्ट्रेटजी आहे ज़ारिया हुआ हिन अमल खां पोइ सेकेंड ऑप्शन आहे असांजो ऐं हुन ते तमामु सीनियर क़यादत पंहिंजो लाहेमल ॾींदी ऐं जे लाहेमल ठही जेको आहे उहो अञा पब्लिक कोन थियो आहे, उहो पब्लिक थींदो, तव्हांखे ख़बर पवंदी। ठीकु आहे, ठीकु आहे। हाजी साहिबु वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां KT न्यूज़ खे वक़्तु अभय साहिबु इस्टेब्लिशमेंट जे रोल ते बि ॻाल्हि ॿोल पे कईसीं, चयो थो वञे त न्यूट्रल रोल आहे, त छा आहे जेको हिन वक़्तु सरगर्मियूं हली रहियूं आहिनि इन मां तव्हांखे छा थो नज़र अचे? बाज़ारि त को रोल नज़र न पियो अचे। हिकिड़ो ज़मानो इहो हूंदो शुरू में ॾिसो त जॾहिं इन्वॉल्वमेंट हूंदी त बाक़ाइदा माण्हू घुराईंदा बाबा तूं हेॾे मिनिस्टर थींदे या जेल में वेंदे, ॿ ॻाल्हियूं कयो। हू चवंदो भाई जेल में करे त मिनिस्टर थींदुसि, ज़ोरी कंहिंखां कटे हुनखे मिनिस्टर ठाहे छॾींदा। इहो बि हिते हिन सियासत में थियो माज़ी में। हिन वक़्तु मूंखे छो त हाणे चवां त इहो जेके बि आहिनि हिज़्ब इख़्तिलाफ़ वारा या हुकुमरान जेके ॻाल्हियूं कनि था उहो पंहिंजूं गनू इस्टेब्लिशमेंट तरक़ी हलाईंदा रहिया आहिनि। माज़ी में नज़र आयो आहे त भई हिन असां हीअं कयो, असां हीअं कयो, असांजे वेझो आहे असांजे मथां हुनजो सायो आहे फलां इन शयूं, त उहो घर वेठे घणी बदनाम थी इस्टेब्लिशमेंट। हाणे मां सम्झां थो जो मुहताज़ रवैयो आहे ऐं जीअं बिलावल भुट्टो जो बयानु आयो त भई हाणे ख़बर पवंदी उन ॾींहुं छा पोज़ीशन बीहे थी, उन ॾींहुं हर शइ क्लियर थी वेंदी। पर फ़िलहालु लॻे ईअं थो त जेका सूरताल ॿुधाए जो प्राइम मिनिस्टर जेको लॿो लहजो आहे या प्राइम मिनिस्टर जंहिं अंदाज़ सां इतिहादियुनि ॾे हली वञे थो
त इन में ज़ाहिर थिए थो त उनखे चयो वियो आहे त भई तूं पंहिंजी कोशिशि करे पंहिंजो पाण बचाए। अच्छा त जेकर उन में हाणे ॾिसणो आहे त कहिड़ा तरीक़ा आहिनि, छा वज़ीर आज़म बि ख़ज़ाने जा दरवाज़ा खोले थो ऐं इतादियुनि जा मुतालबा यानी बेरहमी सां ऐं दिलि सां तस्लीम थो करे ऐं उनखे सभु ॾिए थो। इहे सभु शयूं होॾां हाणे क्लियर थी वेंदियूं कुझु ॾींहंनि में। बिल्कुलु त भई छा पियो थिए त ज़ाहिर आहे त जॾहिं जिते हली वञे थो त उहे पंहिंजूं डिमांडूं रखनि था, पंहिंजूं पूरियूं कनि था। बिल्कुलु इहे शयूं आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे, ॾिसो असांजो इहो मफ़ाद इन में न आहे एज़ ए सहाफ़ी जे तौर ते या एज़ ए तजिया निगार त भई हू कामयाबु आहिनि। असांखे ॾिसणो आहे मुल्क खे, मुल्क जी हालतुनि खे, माण्हुनि खे त तव्हां मेरिट ते कमु करे सघो था कोन था करे सघो, तव्हां महांगाई ख़तमु करे सघो था कोन था करे सघो। हाणे पेट्रोल जी क़ीमत 10 रुपया कमी कई हुई ऐं ऐलान कयो त बाबा अॻी बजट ताईं सही आया। अगरि हिज़्ब इख़्तिलाफ़ तहरीक कामयाबु थी वञे जी अदम एतमाद जी, त छा उहे छा अॻिली बजट ताईं वरी इनखे छेड़े सघंदा इन मामले खे या न? या ख़ुर्शी साहब ईअं थिए त मिसाल तौर अदम एतमाद जी तहरीक में हुकूमत कामयाबु वञे थी त पोइ छा इन ते बि ॻाल्हाए सघिजे थो त हीअ जीअं पैकेजिस आहिनि त उहो सोचे त अवाम जो खे कुझु ॾिजे, हुकूमत जेके जमायतूं आहिनि उन्हनि सां त मुंहुं ॾेई वठिबो, पर अवाम जी दांह कीअं बंदि कजे, थी सघे थो अवाम खे कुझु पैकेज मिलनि। ॻाल्हि इहा आहे न, जेकॾहिं अवाम ॿई मजबूर हूंदा, जेकॾहिं ॿिनि सूरतुनि में अदम एतमाद तहरीक कामयाबु थी वञे त हिज़्ब इख़्तिलाफ़ खे किरदारु अदा करिणो पवंदो, महांगाई सॼियूं शयूं, छो त माण्हुनि जो आसिरो उहो हिननि में आहे त भई तव्हांजो इहो कयो आहे, तव्हां छा था कयो हाणे। ऐं हे बि जेके कामयाबु थो वञे इमरान ख़ान में, तॾहिं बि हिनखे ज़िमेदारी हूंदी, छो जो पुठियां जेके मामलात हिमत ते जेके थिया आहिनि माण्हू उन करे सॼो सूरत हाल ठही आहे। तॾहिं करे हिनखे बिल्कुलु महांगाई ऐं मुल्क में अदम जेको एतमाद जी ॻाल्हि पैदा थी आहे या जेकी अमन वारी सूरत हाल ख़राबु थिए पई कुझु ॾींहंनि में, पिशावर में धमाको थियो, बलूचिस्तान जूं हालतूं तव्हांजे साम्हूं आहिनि, हिते सिंध जे अंदरि जो जेको आहे सो स्ट्रीट क्राइम वधी वियो आहे, ॿियूं मामला वधी विया आहिनि, डाकू कल्चर जो ऑर्गनाइज़ वे में अॻिते वधी पियो, माण्हू अगवा थियनि पिया, माण्हू लापता थियनि पिया। इहे सभु शयूं जेके आहिनि सभु इन ते तव्हांखे अमल करिणो पवंदो। इमदाद साहब, हिकु ॻाल्हि वज़ीर आज़म साहिबु करे पियो, मां तव्हां खां बि उन ते तवजो वठणु चाहींदुमि त परॾेही हथ हिन तहरीक में मुलविस आहिनि, तव्हां इन ते छा चवंदव? साईं, वज़ीर आज़म जो दावा पंहिंजी जाइ ते, पर मूंखे हिन में का अहिड़ी का सदाकत नज़र कोन थी अचे। अच्छा, शायदि इमरान ख़ान जो इशारो जो हूंदो जेको हिन ताज़ो रूस जो दौरो कयो या यूरोपी यूनियन के ख़िलाफ़ हिन ॻाल्हायो, अमेरिका खे नाराज़ कयो, उन्हनि जूं नाराज़गियूं त हूंदियूं, पर हिन जे ख़िलाफ़ जेको लाओ हिते पचियो पिए या जेको बि हिते जेका कावड़ आहे उहा सियासी पार्टियुनि वटि पंहिंजे तौर ते आहे, उन में को परॾेही हथ मुंहिंजे सम्झ में त कोन थो नज़र अचे। बाक़ी हर पार्टी जा पंहिंजा पंहिंजा एजेंडा, पंहिंजूं पंहिंजूं ज़रूरतूं, पंहिंजूं पंहिंजूं ख़्वाहिशूं ऐं पंहिंजा पंहिंजा मफ़ाद आहे। मूंखे मां हिन ॻाल्हि सां इत्तेफ़ाक़ नथो कयां त परॾेही कुवतूं इमदाद साहब, आजिज़ धामरा जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी हूंदी, संदसि चवणु आहे त हीअ वफ़ाक़ी हुकूमत करप्ट तरीन हुकूमत तौरु लेखी थी वञे। धामरा साहब लाइन ते आहिनि, अलाए कोन्हनि, बाक़ी मुंहिंजे ख़्याल में त सिंध हुकूमत पाकिस्तान में फेडरल गवर्नमेंट ऐं टिनी सूबाई हुकूमतुनि खां वधीक करप्ट तरीन हुकूमत आहे। धामरा साहब जी त मजबूरी आहे, उहो पीपल्स पार्टी जो अॻवान आहे, असांजो दोस्त आहे सुठो, त उहो पंहिंजी पार्टीअ खे डिफेंड करे, पर धामरा साहब को हिकिड़ो सेक्टर, का हिकिड़ी यूनियन काउंसिल, को हिकिड़ो शहर, को हिकिड़ो ज़िलो तालको ॿुधाए जिते पीपल्स पार्टी जिते 14 सालनि खां पोइ अरबे रुपया ख़र्च करण खां पोइ उन्हनि जी का परफॉर्मेंस सुठी हुजे। हर जॻह ते हुननि जी परफॉर्मेंस ज़ीरो आहे। सिंध जा माण्हू हेपाटाइटिस बी ऐं सी में मुब्तला थी चुका आहिनि, एड्स जेका असां कंट्रोल खां ॿाहिरि थी चुकी आहे, गंदे पाणी जे निकाल वारो सिरिश्तो मुकमल तौर ते नाकाम आहे, साफ़ पाणीअ जी जेका फराहम करण जी जेका स्कीम आहे, 200-250 हिननि जेके आरो प्लांट्स, उहो सिंध जे तारीख़ जो वॾे में वॾो फ्रॉड आहे, थर में हलाया। ख़ुदि CM जे पंहिंजे तालके में, पंहिंजे तक में 150 खनि आरो प्लांट्स आहिनि, उहे सभु जो सभु नाकारा आहिनि। उनखां अलावा हेल्थ माना जेका आहे असां उहा ज़रदारी साहिब जी भेण खे ठीके में ॾिनल आहे। उनखां अलावा अली हसन ज़रदारी जो हिकिड़ो किरदारु आहे जेको वर्क्स एंड सर्विसिस डिपार्टमेंट खां वठी करे फूड डिपार्टमेंट ऐं इरीगेशन डिपार्टमेंट हलाए थो, बाज़ार मिनिस्टर के ॿिया आहिनि। सिंध जे माना सिंध हुकूमत खे डिफेंड करण वारो माण्हू या पीपल्स पार्टी खे डिफेंड करण वारो माण्हू कहिड़े मुंहं सां चवे थो त वफ़ाक़ी हुकूमत करप्ट आहे? बिल्कुलु वफ़ाक़ी हुकूमत सुठो किरदारु अदा न कयो आहे, परफॉर्म सुठो न कयो आहे, करप्शन बि हूंदी, पर जेतिरी तबाही ऐं बर्बादी सिंध हुकूमत में आहे, सिंध में आहे, उहा असांखे किथे बि नज़र कान थी अचे। बिल्कुलु इमदाद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां KT न्यूज़ खे वक़्तु ॾिनो। ख़ुर्शीद अबाई साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां वक़्तु ॾिनो। नाज़रीन, इंतिहाई अहम इशूअ ते असां ॻाल्हि ॿोल कईसीं
वज़ीर आज़म जो सिंध जो दौरो, MQM सां मुलाक़ात, गवर्नर हाउस में मुलाक़ातूं, अदम एतमाद जी बेएतमादीअ जी रिथ आहे, उन जे हवाले सां कोशिशूं हुकूमत पारां कयूं पियूं वञनि त इन खे नाकाम बणायो वञे। अपोज़िशन जूं कोशिशूं आहिनि त इन खे कामयाबु बणायो वञे। जोड़ तोड़ जो सिलसिलो जारी आहे। ईंदड़ वक़्तनि में वाज़े थी वेंदो त कामयाबु केरु थो थिए। वर नवनि इशूज़ सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह।